पुटन के कोन खीर पियारे तो पांजे बच्चन के पांजे न्याणन के खीर कोन पियारींदो आ वे बच्चा रोईंदे रोईंदे उते जोते सुमी पिया जमीन ते लेटी पिया निंड वठी वई तन पर हे खीर जेको आ पांजे अब्बे जे पेर नो झलियूं बीठो आ अब्बे मां के निंड वठी वई आ अध रात थी अब्बे के जाग थी नंदर करे तो पुट खीर मथो झलियूं बीठो आ पुछा करे तो बा एडी देर तू छो खीर झलियो आ हा बा जेसी ताईं ता खीर न पींदो मां पांजे बच्चन के भी खीर न पियारींदो आ छो त अब्बे मां जी इज्जत वडी तंहिंजे करे मां खीर झलियूं बीठो आहियां इंतज़ार में बीठो आहियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम थियो वञ जिब्रील मुंहिंजे मूसा करीमुल्लाह खे चओ मां रब इन शइ जे करे जो अब्बे मां जी इज़त कई अथई मां अल्लाह राज़ी थी करे मूसा तोसां गॾु इन खे जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे अर्ज़ कयां त अब्बे मां जी इज़त कंदा कयो तॾहिं क़ुर बि चए थो वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब जो क़ुरान चवंदो आहे अब्बे मां जे लाइ पंहिंजे जेके रहमत जा अथव महिरबानी जा पर अथव झिका कंदा कयो उनखे गंदो न ॻाल्हाईंदा कयो उनखे ॾुखियो न ॻाल्हाईंदा कयो मथां हुननि जी दिलि नाराज़ थी वञे त अलाह तव्हां खां न नाराज़ थी वञे अलाह ॼाणींदो आहे जंहिंखां रब नाराज़ थियो आहे त कुझु बि उन जो कोन बचियो आहे छो त रब जॾहिं कावड़ कंदो आहे पोइ रब साईं जी पकड़ थींदी आहे पोइ जॾहिं मालिक जी पकड़ थींदी आहे त कोई बि बचाए न सघंदो आहे छो त रब साईं क़ुर पाक में इहा ॻाल्हि सम्झाई फरमाई न बतश रब्बिक लशदीद इन्नहु हुव युबदि व युईद बेशक रब साईं जी पकड़ सख़्त आहे अल्लाह देर वठंदो आहे देर ज़रूर हूंदी आहे मालिक वटि अंधेर न हूंदो आहे अल्लाह ॼाणींदो आहे रब पकड़ कंदो आहे पर देर हूंदी आहे पर अहिड़ी पकड़ सख़्त हूंदी आहे जो कोई बि छॾाए कोन सघंदो आहे अल्लाह ॼाणींदो आहे दुनिया जा क़ैद हुजनि दुनिया जी पकड़ हुजे रिश्वतनि सां ॾेई जान छॾाए पर मालिक साईं जी पकड़ थींदी त कोई बि बचाए कोन सघंदो आहे अल्लाह छल पंहिंजी पकड़ खां बचाए अल्लाह छल पंहिंजे नाराज़ बे खां बचाए छॾ अल्लाह तव्हां सां सभिनी खां राज़ी थिए आमीन चओ अल्लाह ॼाणींदो आहे रब जी रज़ा जे लाइ मानो तलब करे जंहिं बि अल्लाह जे रज़ा जे लाइ तलब कई आहे रब दुनिया में बि उनखे कामयाबु कयो आहे त मालिक आख़िरत में बि उन्हनि खे कामयाबु करे छॾियो आहे जिन जी दिलि में इहा आहे तमन्ना त पंहिंजे रब खे राज़ी कयूं ख़ुदा जो कसम अल्लाह उन खां राज़ी थींदो आहे अर्ज़ कयां पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे मस्जिद नबी जे छत ते बिही करे हाणे मालिक जे क़ुर पाक जी आयत पढ़ी ऐलान कंदो आहे आयत या पढ़ी करे चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम मस्जिद नबी जे छत ते बिही करे सहाबी क़ुर पाक जी आयत पढ़ी चवंदो आहे ऐं ईमान वारो अल्लाह क़ुर पाक में तव्हांखे सॾु कयो आहे तव्हांखे हिकिड़े वापार जो ॾसु ॾिनो आहे जंहिं वापार करण जे करे तव्हांखे जेको आहे रब साईं दर्दनाक अज़ाब खां बचाईंदो दर्दनाक अज़ाब खां बचाईंदो आहे अचो तव्हांजे लाइ हे हुकुम त वापार अथव तुमीनून बिल्लाहि ईमान आणियो पंहिंजे अल्लाह ते सुबह ओद जो मैदान आहे तुजाहिदून बिअमवालिकुम व अनफुसिकुम जिहाद कयो सुबह ओद जो मैदान आहे जिहाद कयो पंहिंजी जान सां बि पंहिंजे मालनि सां बि जिहाद कयो बिअन्न लहुमुल जन्नह वरी रब साईं तव्हांखे बदिले में जन्नत ॾींदो आहे अल्लाह ॼाणींदो आहे हीअ क़ुर पाक जे आयत जो आवाज़ हिकिड़े सहाबी जे कन ते पहुतो आहे किताब लिखनि था सहाबी जो नालो अमर बिन जमूह रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी जो नालो आहे किताब लिखनि था जंग खां माज़ूर आहे हिकु टंग वीचारे खे आहे हिकु टंग खां माज़ूर आहे हुन जे कननि ते क़ुर पाक जे आयत जो आवाज़ पहुतो आहे त पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे लाइ हे तरीक़ो आहे सुभाणे जिहाद करण जे लाइ तयारी आहे किताब लिखनि था पंहिंजे पुटनि खे सॾु करे चवे थो टे नौजवान पुट अथसि ओ टई नौजवान पुटो हाणे देर न कयो मां क़ुर पाक जी आयत ॿुधी आहे वञो सुणे रबी करीम साईं वटि सुभाणे उहद जे मैदान जे नालोनि जे लाइ नालो लिखाए अचो जे तव्हां टई पुट क़बूल थींदा हो त मां अबो तव्हां खां राज़ी थींदो आहियां मां अबो तव्हां खां ख़ुशि थींदो आहियां न त मां अबो तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदुमि किताब लिखनि था टई पुटोनी माज़ूर सहाबी अमर बिन जमूह
जमूह रज़ी अल्लाह तआला अन्हु जा उन लंगड़े सहाबी जा टई पुट सुने अरबी साईं जे दरबार में आया हन अर्ज़ कंदा सुना सामर बिन जमूह मादूर सहाबी जा पुट आहियूं असां जिहाद ओद जे मैदान जे लाइ तैयार आया हूं असांखे अबे मोकिलियो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टिनी बारनि नज़रां करे फरमाता तव्हां टई बार ओद जे मैदान जे लाइ क़बूल आहियो वञो पंहिंजे पीउ खे मुबारक ॾियो हाणे टई पुट मोटी पंहिंजे मादूर पीउ वटि अचनि था अर्ज़ कंदा अब्बा असां जिहाद जे लाइ क़बूल थिया आहियूं मुबारकां थी पर अबो अञा बि अखियुनि खां पाणी हारे थो रोए थो पुट चवंदा पर रोए थो तूं सम्झे त असां सुस्त थींदासीं न ख़ुदा जो कसम असां सुस्ती कोन कंदासीं असां ओद जे मैदान में दिलेरी ऐं बहादुरी सां विढ़ंदासीं इंशाअल्लाह असांजे सीने ते तलवारनि जा घार त ॾिसी सघंदो आहियां पर असांजे पुठी ते को ज़ख़्म या धक ई कोन हूंदो अब्बा तूं घबरा न असां पंहिंजा पेर न हटाईंदासीं अबो अञा बि रोए थो पीउ चवे थो मां रोहानी जे करे थो तव्हां बि जिहाद जे क़बूल थिया हो हलो त मां बि मोहम्मद साईं वटि हली करे अर्ज़ कयां मां बि सुभाणे ओद जे मैदान जे लाइ जिहाद करण जे लाइ क़बूल थी वञा पुट चवंदा अब्बा तूं त माज़ूर आहे हिकु जंग तोखे आहे हिकु जंग थी कोन का हिकु टंग वारो आहे उन ते जिहाद फर्ज़ ई कोन्हे को चवे थो तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर मूंखे खणी करे सुहिणे साईं जे दरबार में त हलो हाणे पुट उन मादूर सहाबी खे कुलनि ते खणी करे सुहिणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आणनि था साईं जंहिंजी नज़र पई त मादूर सहाबी आयो आहे अमर बिन जमूह रज़ी अल्लाह तआला अन्हु आयो आहे साईं जन फरमाता अमर बिन जमूह तुंहिंजा टई पुट जिहाद में क़बूल थिया आहिनि तो कीअं तकलीफ़ कई आहे कीअं आयो आहे अर्ज़ करे थो सुणा मुंहिंजा पुट जिहाद कंदा वञी जन्नत माणींदा पंहिंजे रब खे राज़ी कंदा पर मां जिहाद में न हलां मां बि हलां जेकर मां बि पंहिंजे मालिक अल्लाह खे राज़ी कयां मां बि पंहिंजे मालिक खां जेको वापार कयां मां बि पंहिंजे मालिक खां जन्नत वठां अल्लाह ॼाणींदो आहे मुंहिंजो सुहिणो रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था ओ मादूर सहाबी क़ुरान पाक जो फ़ैसिलो आहे त लईस अलल आमा हरज अखियुनि खां नाबीन हुजे उन ते जिहाद फर्ज़ कोन्हे माज़ूर आहे वला अलल आरज हरज जंग खां माज़ूर हुजे उन ते जिहाद फर्ज़ कोन्हे को वला अलल मरीज़ हरज बीमार हुजे उन ते जिहाद फर्ज़ कोन्हे को तूं त माज़ूर आहे वठी बि तोखे हलूं अञा तूं बीह बि कोन सघे ॿियो माण्हू बि असांजो सीड़ाए विझे वरी ॿियो माण्हू तोखे टेक ॾे तई त तूं बीही सघे इतां जे करे तूं जिहाद लाइ तयार न थी अखियुनि खां पाणी हारे चए थो सोना तुंहिंजी ॻाल्हि दुरुस्त आहे ओ सोना तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर मां इहो अर्ज़ु कयां थो तव्हां पहिरीं सिफ़ में मूंखे बीहारिजो त न पर पहिरीं सिफ़ में मूंखे विहारिजो हथनि में तलवार ॾिजो ख़ुदा जो कसम आहे जेतिरनि काफ़िरनि जूं मां गर्दनियूं उॾारींदुमि मांसां कोई बि मुक़ाबिलो करे कोन सघंदो आहे इंशाअल्लाह मां जेतिरो काफ़िरनि खे नुक़सानु ॾींदुमि न जेतिरो काफ़िरनि खे जहन्नम रसीद मां कंदुमि मांसां कोई बि मुक़ाबिलो न कंदुमि साईं जन इहो इसरार ॾिसी साईं जन इहो राज़ ॾिसी करे फरमाए इहो शौक़ु ॾिसी फरमाइनि था मादूर साहबी तूं बि जिहाद जे लाइ क़बूल मादूर साहबी ख़ुशी में मापे नथो पुटनि खे चए थो पुट मूंखे पंहिंजे घर ॾे वापसि मोटाए हलो अल्लाह ॼाणींदो आहे वरी पुट पुठीअ ते खणनि था कुलनि ते खणनि था पंहिंजे घर जे दरवाज़े जे ॿाहिरां आया आहिनि हाणे पीउ मादूर पुटनि खे चवे थो घर जे दरवाज़े जे ॿाहिरां चवनि थो त तव्हां जेको आहे मूंखे ॿाहिरां तव्हां जेको आहे मूंखे ॿाहिरां दरवाज़े जे लाहियो हाणे दरवाज़े जे ॿाहिरां मादूर सहाबी खे लाथो अथऊं ज़मीन ते वेठो आहे टी पुटनि खे चए थो वञो मुंहिंजे नियाणियुनि खे सॾु करे अचो चार नौजवान नियाणियूं बि आयूं आहिनि हाणे चवे थो वञो पंहिंजी माउ खे बि सॾु करे अचो मादूर साहबी जी घरवारी बि आई आहे हाणे टिनि पुटनि खे चवे थो तव्हां दरवाज़े जे सॼे पासे ॾों बीहो नियाणियुनि खे चवंदो आहे तव्हां खॿे पासे ॾों बीहो घरवारी खे चवंदो आहे तूं साम्हूं दरवाज़े ते बि अल्लाह ॼाणींदो आहे पुट सॼे पासे दरवाज़े खां बीठा आहिनि नियाणियूं खॿे पासे खां बीठियूं आहिनि साम्हूं दरवाज़े ते घरवारी बीठी आहे हाणे मादूर साहबी अमर बिन जमूह रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़मीन ते वेठो आहे हाणे पंहिंजे पुटनि नियाणियुनि ऐं घरवारी खे चए थो ॻाल्हि ॿुधो हाणे मां रब जे दरबार में दुआ घुरां थो तव्हां मां सां गॾु आमीन चवंदा हलो अल्लाह ॼाणींदो आहे हाणे मादूर साहबी दुआ थो घुरे अखियुनि खां पाणी बि वहे थो लुड़क बि जारी आहिनि हथड़ा खणी मालिक जे दरबार में दुआ घुरे थो चए थो मुंहिंजा अल्लाह मां सुन रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि दावा करे आयो आहियां त मां केतिरनि काफ़िरनि जूं गर्दनियूं उॾारींदुमि रब केतिरनि काफ़िरनि खे जहन्नम रसीद कंदुमि ओ मुंहिंजा अल्लाह सुबह मूंखे उद जे मैदान में ताक़त ऐं कुवत ॾिजां रब मां सां महिरबानी कजां जीअं मां सुहिणे रबी साईं वटि दावा कई आहे दावा में मां अमर बिन जमूह सचो थी वञा इहा दुआ घुरी अथई त पुट बि आमीन चवनि पिया नियाणियूं बि आमीन चवनि पियूं घरवारी बि आमीन चए पई अञा बि दुआ पूरी न थी आहे अखियुनि खां पाणी हारे अॻिते दुआ थो घुरे चए थो मुंहिंजा अल्लाह जॾहिं मां जहन्नम रसीद काफ़िरनि खे बि कयां ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी इहा दुआ आहे त मूंखे वरी अमर बिन जमूह मादूर
साहबी के ओद जे मैदान में मौत शहादत वारो भी ॾिजां दरवाजे ॾे इशारो करे पंहिंजे घर ॾे इशारो करे ईअं बि चए पियो त ला तुरद्दिनी इला अहली ओ मालिक मूंखे पंहिंजे घर ॾे वापसि न मोटाइजां रब मूंखे पंहिंजे घर ॾे वापसि न मोटाइजां अल्लाह ॼाणींदो आहे उहे बि आमीन चवंदा हलिया छो त मुंहिंजे सुहिणे रबी करीम साईं जा उहे बि त हुन जा पुट सहाबी आहे न्याणियूं बि सहाबियाणियूं हुयूं घरवारी बि सहाबियाणी हुई उहे बि इन जे दुआ ते आमीन चवंदा हलिया किताब कंदा सुबुह जो वक़्तु थियो आहे पंहिंजे उठड़ी ते सवार थी मादूर सहाबी जिहाद जे लाइ हलियो आहे जिहाद में हलियो ओद जे मैदान में अची शरीक थियो पहिरीं सिफ़ में बीही कोन सघियो छो त मादूर आहे पहिरीं सिफ़ में तलवार खयूं करे हेठि ज़मीन ते वेठो आहे किताब लिखियो वठी जो तलवार हलाई अथई त 26 काफ़रनि जूं गर्दनियूं लाथियूं अथई 26 काफ़रनि खे जहन्नम रसीद कयो अथई आख़िर में मौत शहादत वारो बि थियो आहे अल्लाह ॼाणींदो आहे शाम जो वक़्तु आहे मुंहिंजे सुहिणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 70 साहबी शहीद थिया आहिनि 70 साहबा जा लाश पिया आहिनि अल्लाह साईं पंहिंजी महिरबानी कई ओद जो मैदान बि मुंहिंजे सुहिणे रबी करीम साईं खे अल्लाह फतह करे ॾिनो आहे कामयाबी थी वई आहे हाणे जॾहिं कामयाबी थियण खां बाद फतह थियण खां बाद में मुंहिंजे सुहिणे रबी करीम साईं हिकिड़ो ऐलान कयो फरमान था ॾिसो जेके 70 साहबी शहीद थिया आहिनि जिन साहबनि खे पंहिंजूं सवारियूं आहिनि उन सवारनि जे मथां उन्हनि जा लाश रखो त मां मोटी हली मदीने में जन्नतुल बक़ी में खे दफ़न कयां पर जिन शहीद साहबनि खे सवारी कोन्हे का त उनखे ओद जे मैदान में ई दफ़न कराईंदुमि अल्लाह ॼाणींदो आहे मादूर साहबी जे लाश खे उनजे उठड़ी जे मथां रखनि था उठड़ी ओद जे मैदान में वेठी आहे उठड़ी खे उथाइनि था सवारी खे उथाइनि था पर मादूर साहबी अमर बिन जमूह जी उहा सवारी उठड़ी उथंदी कोन्हे का हणी हणी बीठा आहिनि पर उठड़ी उथे ई कोन थी मुंहिंजे सुहिणे रबी करीम साईं खे अची करे अर्ज़ कनि था सोना अमर बिन जमूह मादूर साहबी जे लाश खे उनजे सवारी उठड़ी जे मथां रखियो आहे ओद जे मैदान में वेठी आहे उथायूं था पर उथंदी कोन्हे का हणी हणी बीठा थकजी पिया हूं मुंहिंजो सुहिणो रबी करीम साईं आया आहिनि उठड़ी ॾे नज़र करे फरमान था ॾियो त ख़बर मतां उठड़ी जी टंग बंदि त कोन्हे का अर्ज़ कनि था साईं टंग बि हिन जी बंदि कोन्हे का अर्ज़ फरमान था भला ॾियो ख़बर मतां के को ज़ख़्म हुजे मतां को के धक लॻल हुजे जो उथी न थी सघे अर्ज़ कनि था साईं धक बि लॻल कोन्हे को ज़ख़्म बि कोन्हे को साईं जन उठड़ी सां ॻाल्हाइनि था फरमान तो उठड़ी ॾे त ख़बर तुंहिंजे मथां मुंहिंजे मादूर साहबी जो लाश पियो आहे जीअं जो मदीने खां खणी आई आहियां हाणे वापसि छो न हलंदी आहियां अल्लाह ॼाणींदो आहे उठड़ी जे अखियुनि खां पाणी वही आयो आहे ज़ारो ज़ार कतारों कतार साईं ॾे नज़र करे रोए थी बीठी वरी साईं जन फरमान था भला ॾे त ख़बर मुंहिंजे मादूर साहबी जे लाश में वज़न वधी वियो आहे छा जो हाणे खणी कोन सघंदी उथी न सघंदी तॾहिं बि उठड़ी अखियुनि मां पाणी हारे ओद जे मैदान ॾे कंद हेठि करे रोई ज़ारो ज़ार कतारों कतार हेठि कंद करे इशारा करे थी मुंहिंजो सुहिणो रबी करीम साईं सम्झी विया फरमान था मादूर साहबी जा पुट काॾे आहिनि 3 पुट आया फरमान था ॾियो त ख़बर तव्हांजे पीउ साहबी का दुआ त कोन घुरी अर्ज़ कनि था सोना जॾहिं जिहाद जे लाइ क़बूल थियो हो पंहिंजे घर जे दरवाज़े जे ॿाहिरां वेही रहियो सॼे पासे असां पुटनि खे बीहारियईं खॿे पासे नियाणियूं बीहारे साम्हूं घरवारी खे बीहारे इहा दुआ घुरियईं त रब ओहद जे मैदान में मौत शहादत वारो ॾिजां इहा बि दुआ घुरियईं त ला तुरद्दिनी इला अहली रब मूंखे पंहिंजे घर ॾे वापसि न मोटाइजां मुंहिंजे सुहिणे रबी करीम खां अखियुनि मां लुड़क मुबारक वही आया लाश खे चुमी ॾेई करे फरमांदा मादूर साहबी जॾहिं घर जे दरवाज़े ते वेही करे तो दुआ घुरी रब उते ई तुंहिंजी दुआ क़बूल कई हाणे उठड़ी खे कहिड़ी ताक़त आहे जो तोखे मदीने ॾे मोटाए हले उठड़ीअ खे ई अल्लाह जो हुकुम थियो आहे जो उथे ई कोन थी मां मोहम्मद करीम बि इन दुआ ते अमल करे तोखे ओद जे मैदान में ई दफ़न कराईंदो अर्ज़ कयां जे अल्लाह जे रज़ा जे लाइ अल्लाह ॼाणींदो आहे एॾियूं महिनतां कयूं आहिनि अचो पंहिंजे रब साईं खे राज़ी कयूं अल्लाह साईं जो रज़ा मदो मां अर्ज़ कयो त अबे मां जे रज़ा मदे में आहे अल्लाह जी कावड़ अबे मां जे कावड़ में आहे तॾहिं अर्ज़ कयुमि रब साईं क़ुरान में ईअं सम्झायो फरमाई वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना रब साईं फरमायो तुझे रब ऐलान कयो आहे फ़ैसिलो कयो आहे त मां रब खां सवा कंहिंजी इबादत न करियो छो त इबादत जे लाइक़ बि हिकिड़ो अल्लाह आहे सजदो बि उन्ही जो कबो आहे रुकू बि उन्ही जो कबो आहे उनजे आॾो ई अची करे निभबो आहे तॾहिं रब जो क़ुरान बि जाते ईअं सॾु करे चए थो फरमाई अय्युहन नासु उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून
ए इंसान इबादत कयो पंहिंजे पालनहार जी जे तव्हांखे पैदा कयो आहे अल्लाह ॼाणींदो आहे सभिनी खे पैदा करण वारो आहे त मिठड़ो मालिक हिकिड़ो अल्लाह आहे अम्मा जे पेट जे अंदरि इंसान पियो आहे इंसान खे पंहिंजी काई ख़बर कोन्हे का पर उन जात इंसान खे पैदा करण वारो मालिक अल्लाह आहे त इबादत जे लाइक़ बि उहो हिकिड़ो अल्लाह आहे तॾहिं रब साईं सुणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ऐलान